चवणीअ मुताबिक़ हिकु स्कूल ॿार जो ॿियो घर आहे। ॿार हिकु ॾींहं जो घणो हिसो स्कूल में सिखंदे तालीम हासिल कंदे गुज़ारींदा आहिनि। उहे मासूम ॿार रोशन किरणनि जीअं हूंदा आहिनि, जिन जी मदद सां ही ख़ुदा जी तख़लीक़ कयल हसीन काइनात ॾिसण में ईंदी आहे। उहे ॿार ई असांजो ऐं असांजे मुल्क ऐं क़ौम जो सरमायो आहिनि। उहे ई मुस्तक़बिल जो आधार आहिनि। उहे आहिनि त ज़िंदगीअ जी बका आहे, उन्हनि सां ई मुस्तक़बिल आहे। उहे ॿार ज़िंदगी जीअण जा तरीक़ा ऐं ज़िंदगीअ जा बहितरीनु हुनर ऐं सबक़ हिकु स्कूल मां ई हासिल कनि था। तंहिं करे ई हिकु स्कूल खे ॿियो घर बि चयो वेंदो आहे। पोइ जीअं असां पंहिंजे घर जी सार संभाल पूरी दिलो जान सां कंदा आहियूं, अहिड़ीअ तरह असां सभिनी खे मिली जुली पंहिंजे पाड़े जे स्कूलनि जी सार संभाल ईअं ई रखणी पवंदी आहे। साथियो, उन खां अॻु जो असां पंहिंजे प्यारे सिंध जे स्कूलनि जी हालत ऐं तहफ़ुज़ ते ॻाल्हायूं। तव्हां असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दॿायो त जीअं तव्हां असांजे हर ईंदड़ वीडियो मां मुकमिल ॼाण ऐं सिख्या हासिल करे सघो। ऐं महिरबानी करे हिन वीडियो खे एतिरो त शेयर करियो जो हीअ ॻाल्हि सिंध जे हर कुंड कुड़छ में पहुचे ऐं हर फ़र्द हिन ॻाल्हि खे ॿुधे पंहिंजी ज़िम्मेवारी निभाए। साथियो, जो कंहिं बि स्कूल जूं हालतूं ऐं माहौल साज़गार बणाइण लाइ हू सिर्फ़ु हुकूमत ऐं उस्ताद जो कमु न आहे, बल्कि उहो समाज या मुआशिरे में रहंदड़ हर फ़र्द जी ज़िम्मेवारी बि आहे त उहे मुसीबत या मुश्किल वक़्त में पंहिंजे आस पास जे स्कूलनि जी बि सार संभाल लहनि, छाकाणि त उहे स्कूल असांजे मासूम बचड़नि जी सिख्या घर आहिनि। साथियो, हिननि ताज़नि बरसातुनि जिते सिंध जे वस्तियुनि ऐं वाहणनि खे तबाह करे छॾियो आहे, उते असांजा स्कूल बि नुक़सान खां बची न सघिया आहिनि। जिते सिम ऐं कलर जे आज़ार स्कूलनि जी इमारतुनि खे अॻु ई कमज़ोर बणायो आहे, उते मींहं स्कूलनि जी इमारतुनि खे तबाह करण में का कसर न छॾी आहे। मींहं सबबु सिंध जे केतिरनि ई स्कूलनि में ॿोॾि जीअं पाणी बीही वियो आहे। केतिरनि ई स्कूलनि जे छितुनि जा चापड़ किरी पिया आहिनि। केतिरनि ई स्कूलनि जूं दीवारूं ड्रही पियूं आहिनि। मतिलबु त हालत तमामु ख़राबु आहे। दोस्तो, उहे कुदरती आफ़तूं आहिनि जिन खां इनकार नथो करे सघिजे, पर हाणे सुवालु उहो आहे त असांजे मुस्तक़बिल जे सितारनि जे ॿिए घर खे तबाह थियण खां बचाईंदो केरु? उन्हनि स्कूलनि जी सार संभाल केरु लहंदो? प्यारा साथियो, उन कम में हुकूमत, स्कूलनि जे समूरे अमले, हेड मास्तर, सभिनी उस्तादनि ऐं ग़ैर तदरीसी अमले जहिड़ो कि पटेवालनि, चौकीदारनि ऐं उन इलाइक़े में रहंदड़ सभिनी फ़र्दनि जो हिसो वठणु लाज़मी आहे। बिलख़ुसूस उहे माण्हू जेके स्कूल जे वेझो रहनि था, उहे स्कूल जे अमले जो साथ ॾियनि, स्कूल मां पाणीअ जे निकाल में स्कूल जे इंतिज़ामिया जी मदद कनि, ॿनियुनि ऐं घरनि मां निकिरंदड़ पाणी स्कूल में निकाल न कनि। स्कूल इंतिज़ामिया खे घुरिजे त हू अहिड़ी सूरत हाल में हंगामी तौर ते स्कूल जी विज़िट कनि ऐं स्कूल जे अमले ऐं ॻोठाणनि जी मदद सां स्कूल में बीहंदड़ पाणीअ जी निकाल खे मुमकिन बणाइनि ऐं स्कूल जे मथां छितुनि ते पाणी बीहण न ॾिनो वञे ऐं फौरी उपाउ वरिता वञनि ऐं पंहिंजे घर जीअं स्कूल जी सार संभाल कई वञे त जीअं फ़ौरन मुअसर क़दम खणी स्कूलनि खे अहिड़नि आफ़तुनि में पवंदड़ नुक़सान खां बचाए सघिजे।